नाज़रीन, लाड़काने जो सरकारी अस्पतालूं लगातार करप्शन जे वर चढ़ियल आहिनि। करोड़े रुपयनि जूं दवाऊं चोरी थियण बाद मरीज़नि जी मानी बि चोरी थियण लॻी आहे। तफ़सील ॾिसूं था अकरम शेख जी हिन रिपोर्ट में। लाड़काने अस्पताल में करप्शन जो हिकिड़ो ॿियो ऐं नओं कारनामो काफ़ी अरसे खां ओपीडी जो बाइकाट हुजण ऐं कोरोना वायरस सबबि वार्ड में सन्नाटो छाइल आहे। इन बावजूद भी डेली बेसिस ते 1400 माण्हू जी मानी तैयार थी रही आहे। आख़िर उहा मानी काॾे ऐं कंहिं वटि थी वञे का ख़बर न आहे। हेल्थ डिपार्टमेंट, लोकल इंतजामिया, एमएसजी इन करप्शन खिलाफ़ का भी कार्रवाई करण मुनासिब नथा समझनि। आख़िर गरीब आवाम कंहिंजो दर खड़काए। लाड़काने जूं सरकारी अस्पतालूं लगातार करप्शन जे वर चढ़ियल, करोड़े रुपयनि जूं दवाऊं चोरी थियण बाद मरीज़नि जी मानी भी चोरी थियण लॻी। अस्पताल जूं मशीनियूं काफ़ी अरसे खां बंदि पियल आहिनि ऐं अस्पताल अंदर पीअण जो पाणी भी अणलभ आहे। समूरी बजट काॾे ऐं केॾे थी वञे, इन सिलसिले में मेरान टीवीअ जी टीम लाड़काने जी सरकारी अस्पताल जे बुर्जी खाने पहुती त उते रद पचा कंदड़नि के मास्क भी पातल न हुयो, न ई सफ़ाई जो ॿियो को निज़ाम नज़र आयो। उन मौके ते मरीज़नि जी मानी तैयार कंदड़नि ॿुधायो त असां हर रोज़ 1400 माण्हुनि जी मानी तैयार कंदा आहियूं। हिकिड़ो सुवाल खणी जॾहिं असीं इंचार्ज डॉक्टर हबीबुल्लाह सूमरो ऐं डॉक्टर गुलज़ार शेख वटि पहुतासीं त हू ॿई ॻाल्हाइण खां लवाए विया। हितां जे शहरनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म इमरान खान, नेब ऐं आला अख्तरनि खां गुज़ारिश कई त नोटिस वठी मगरूर एमएस ऐं करप्शन में मुलवस ऑफिसरनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन मुज़फ़र लाशारी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़, लाड़कानो।